नवरात्रि जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। जय झूलेलाल ऐं ओम शांति। साक्षात नव देवियूं अचनि तव्हांजे द्वार, गॾु खणी अचनि ख़ुशियुनि जी बहार। हिन नवरात्रीअ में पूरी थियनि तव्हां जूं सभई मनोकामनाऊं। तव्हां सभिनी खे मुबारक देवी नवरात्रि जो त्योहार। भारत हिकु आध्यात्मिक श्रेष्ठ देश आहे, जंहिंजी सभ्यता ऐं संस्कृति तमामु घणी प्राचीन ऐं श्रेष्ठ आहे। इहा सभ्यता ऐं संस्कृति असांजे सभिनी त्योहारनि में ई झलकंदी आहे। पर इहा सिर्फ़ त्योहार न आहे, पर इन्हनि जी पुठियां जीवन जीअण जो हिकु गहरो राज़ खे महत्वपूर्ण तत्वबोध यानी ज्ञान भी समायल आहे। ईअं ई आहे असांजो ही नवरात्रि जो त्योहार। दुर्गा माता, संतोषी माता, पार्वती माता, काली माता, महालक्ष्मी माता, सरस्वती माता, गायत्री माता, संतोषी माता, चारों तरफ देवी जो आह्वान, जागरण, पवित्र जीवन, सात्विकता जो माहौल आहे। छो त अॼु खां नवरात्रि शुरू थी वई आहे। असां केतिरो न प्यार सां, श्रद्धा भावना सां शक्तियुनि जो आह्वान करे रहिया आहियूं, जंहिंखे चवंदा आहियूं असां शिव शक्तियूं। अॼु थोरो वक़्तु कढी इन ते चिंतन था करियूं त असां कंहिंजो ऐं किथां था आह्वान करियूं। उनखे असां शक्ति भी चवंदा आहियूं त माता भी चवंदा। उनखे असां अस्त्रनि शस्त्रनि सां गॾु था ॾिसूं। उनजे चरणनि में वरी असुर भी था ॾेखारियूं। इहे सभई असांखे गहरी गहरियूं स्पिरिचुअल राज़ सेखारण जी कोशिश था। डिविनिटी ऐं प्योरिटी, आत्मा जो ओरिजिनल क्वालिटी, इहे न गुण आहे जंहिंखे अॼु असां सभई भुलिजी विया आहियूं। जॾहिं असां पंहिंजी डिविनिटी खे भुलिजी वेंदा आहियूं, तॾहिं ई इहे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, डिविनिटी मर्ज ऐं विकार इमर्ज थी वेंदा आहिनि। हिकु मयान में ॿ तलवार न रही सघनि। हिकु माण्हू जंगल मां गुज़रे रहियो, उनखे रस्ते में 4 देवियूं। उन्हनि चइनी खां पुछियो, देवी जी तव्हांजो नालो छा आहे ऐं किथे रहंदा? तंहिं ते पहिरीं देवीअ जवाबु ॾिनो त मां ॿुधी आहियां ऐं मनुष्य जे दिमाग़ में रहंदी। ऐं ॿी चयो त मुंहिंजो नालो लज्जा आहे ऐं मां अखियुनि में रहंदी। टीअं जवाबु ॾिनो, मुंहिंजो नालो हिमत आहे ऐं मां दिलि में रहंदी। चौथीअ जवाबु ॾिनो, मुंहिंजो नालो तंदुरुस्ती आहे ऐं मां पेट में रहंदी। हू माण्हू थोरो अॻियां वधियो त हिन ॾिठो हिते बि 4 माण्हू वेठा हुआ, जेके असुरनि जे रूपनि वांगुरु नज़र अचनि। उन्हनि खां बि साॻियो ई सवाल कयो कि तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां किथे रहंदा? उन ते हिकु असुर जवाबु ॾिनो, मुंहिंजो नालो क्रोध आहे ऐं मां दिमाग़ में रहंदी। माण्हू अचरज खाई हुन खां चयो त न दिमाग़ में त बुद्धि निवास कंदी आहे, त पोइ तव्हां कीअं उते था वास करे सघो? उन ते असुर जवाबु ॾिनो, जॾहिं मां यानी क्रोध ईंदो आहियां त बुद्धि गुम थी वेंदी। ॿिए जवाबु ॾिनो कि मुंहिंजो नालो लोभ आहे ऐं मां अखियुनि में रहंदी। उन ते माण्हू उनखे चयो त अखियुनि में त लज्जा निवास कंदी आहे, त तव्हां उते कीअं था निवास करे सघो? उन ते लोभ जवाबु ॾिनो कि जॾहिं मां ईंदो आहियां त लज्जा गुम थी वेंदी। टे जवाबु ॾिनो, मुंहिंजो नालो डप आहे ऐं मां दिलि में रहंदी। उन ते माण्हू चयो त दिलि में त हिमत निवास कंदी आहे, त पोइ तव्हां कीअं था उते वास करे सघो? उन ते डप चयो कि जॾहिं मां दिलि में ईंदो आहियां त हिमत सॼी उतां भॼी वेंदी। चौथे चयो त मुंहिंजो नालो रोग आहे ऐं मां पेट में रहंदी। माण्हू चयो पेट में त तंदुरुस्ती निवास कंदी आहे, तव्हां कीअं था उते वास करे सघो? उन ते रोग चयो, जॾहिं मां पेट में ईंदो आहियां त तंदुरुस्ती उतां रवाना थी वेंदी। त विकार हिकु असुरनि जे रूप में सिंबॉलिक साइन आहे। इन करे देवियुनि जे चरणनि में असुर ॾेखारिया विया आहिनि त उहे को फिजिकल असुर न आहिनि, पर असांजे अंदर जे आसुरी वृत्तियूं, जीअं त रॉन्ग हैबिट, वीकनेस, जेलसी, हेट्रेड, हर्ट, रिजेक्शन, मैनिपुलेशंस, कंट्रोल, डोमिनेशन, असां उन्हनि ते ध्यान ई न ॾींदो आहे त हू जागृत रहिया। हाणे इन 9 ॾींहंनि में ई असांखे पंहिंजी डिविनिटी खे इमर्ज यानी जागृत करणो आहे। जीअं जीअं हीअ असां डिविनिटी खे इमर्ज जागृत कंदासूं, तीअं तीअं ई इहे विकार ऑटोमेटिकली मर्ज थींदा वेंदा। छो त हिकु ई टाइम, हिकु ई क्वालिटी जा संस्कार जागृत रही था सघनि। हर आत्मा में अंदर डिविनिटी ऐं वीकनेसिस ॿई आहिनि। देवियुनि जी महिमा कंदा आहियूं। 16 कला संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसक परमो धर्म। त जंहिंजो धर्म ई आहे अहिंसा, उनखे हिंसा कंदे कीअं ॾेखारे था सघूं? उनखे
खे 8 भुजाऊं था ॾेखारियूं त छा देवियूं 8 भुजाउनि सां पैदा थियूं हुयूं? इहे बि फिज़िकल 8 भुजाऊं न आहिनि। जीअं चइबो आहे त मुंहिंजो ॿार मुंहिंजो राइट हैंड आहे, छो त भुजा त अष्ट बल ऐं ताक़त पावर जो सिंबल। इहे आत्मा जूं अंदरियूं 8 शक्तियूं आहिनि जिन सां डिविनिटी इमर्ज थींदी आहे। देवियुनि जी हर भुजा में हर शस्त्र नॉलेज जो सिंबल आहे, जंहिंखे यूज़ करण सां डिविनिटी इमर्ज थींदी। त अॼु असां पुरुषार्थ कंदासूं इन ही आत्मा जी 8 शक्तियुनि खे जागृत रखण जी। नवरात्रि में सभिनी खां पहिरीं राति जो जागरण कंदा आहियूं। हाणे सोचियो कि देवियुनि खे सिर्फ राति जो छो यादि करण जी ज़रूरत आहे? त राति भी अज्ञान रूपी अंधकार यानी निंड मां जागी डिविनिटी जो आह्वान कर। पोइ विर्त भी कंदा आहियूं। उन जो स्पिरिचुअल मीनिंग आहे प्लेज। मां इहे 9 ॾींहनि में गुस्सो, चिंतन, प्रदर्शन न कंदसि, शांत रहंदसि, सुबुह जल्दी उथी ज्ञान ग्रहण करे मेडिटेशन कर, पंहिंजी लाइफ में डिसिप्लिन आणींदसि। उन सां शक्ति वधंदी, जंहिंसां असांजी विल पावर स्ट्रॉन्ग थींदी। ऐं सात्विक भोजन ही ग्रहण कंदासीं, यानी विदाउट अनियन एंड गार्लिक वेजिटेरियन फूड। परमात्मा जी यादि में ठाहियल, शुद्ध मन जी स्थिति सां ठाहियल भोजन ही प्रसाद ठहंदो। छो त त्योहार अचनि ही था असांखे जीवन जीअण जो तरीक़ो समझाइण लाइ, जेको न त सिर्फ 9 ॾींहं पर उन जी प्रैक्टिस कंदे कंदे सॼी जीवन ठही वेंदो। पोइ ॾियो बि ॿारींदा आहियूं। उन जो स्पिरिचुअल राज़ ॾियो मिट्टी यानी शरीर ऐं उन जी लव यानी आत्मा जो प्रतीक आहे, जंहिंजो ध्यानु रखणो आहे कि निरंतर बरंदो ही रहे। जॾहिं सोल कॉन्शियस इमर्ज रूप में हूंदी, तॾहिं असां बि ॿिए वांगुरु खपे खपे मां शिफ्ट थींदासीं। ॾियो मतिलबु प्यार ॾियो, सम्मान ॾियो, सभिनी खे ॾियो। ॾियण जो भाव हमेशह लाइ बरंदो ही रहे त जीवन शुभ थींदो ऐं रिश्तनि में एडजस्टमेंट ऐं हार्मनी बि ईंदी। इन करे असां नवरात्रि में रास ऐं गरबा माना हर कंहिंजे संस्कारनि सां रास मिलन मनाईंदा आहियूं। उन जो ही सिंबॉलिक साइन त असां इहे 9 ॾींहं ही देवियुनि जी शक्तियुनि खे पंहिंजे पाण में जागृत कंदासूं। त सुभाणे वरी मिलंदासूं। देवी माता जी हिकु गहरियूं 8 शक्तियूं आहिनि ऐं पंहिंजे जीवन में असां उन खे कीअं धारण करियूं। मां वठां थी तव्हां खां इजाज़त। जय झूलेलाल ऐं ओम शांति।